अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अमीन ॾिसी रहिया आहियो सोच टीवी। ख़बर शामिल कयूं था ॾहरकी मां। ॾहरकी जे क़दीमी क़ब्रिस्तान मोहम्मदपना में गंदे नालियुनि सां गॾु बरसाती पाणी जो निकाल थी न सघियो। केतिरियूं ई क़दीमी क़बरूं गंदे पाणी हेठि बरसातनि सबबि कचियूं क़बरूं पिणु ज़मीन में दॿिजी वयूं। चूंडियल नुमाइंदनि बि ॿूटो न ॿारियो। ताज़ो बरसातनि सां गॾु शहर जो गंदे नालियुनि ऐं गटरनि जो पाणी क़दीमी क़ब्रिस्तान अंदरि काहे पियो। सरकारी मशीनरी सां गॾु चूंडियल नुमाइंदनि तोड़े समाजी अॻुवाननि बि को ॿूटो न ॿारियो। केतिरनि ई सालनि खां टाउन कमेटी ॾहरकी जी इंतिज़ामिया पारां नालनि जी सफ़ाई न कराइण ऐं क़दीमी क़ब्रिस्तान भरिसां वहंदड़ गंदे नाले में पाइप न विझण ऐं नालियुनि खे पको न कराइण सबबि सॼे शहर जो गंदो पाणी क़ब्रिस्तान में काही पियो आहे। क़ब्रिस्तान में ॿूटा वधण सां गॾु सफ़ाई सुथराई ऐं चार दीवारी न हुअण करे क़बरुनि जूं बेहरमतियूं थियण लॻियूं। क़दीमी क़ब्रिस्तान खे मरमती कमु न कराइण सां शहरियुनि में कावड़ जी लहर। मक़ामी शहरियुनि पारां मुसलसल चूंडियल नुमाइंदनि तोड़े वस वारनि खे इतलाह ॾियण ऐं अपीलूं करण बावजूदि बि को खड़तेल न निकितो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सोच टीवी।